अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारी आहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां कहाणी पूरी कहाणी नेक्स्ट एपिसोड जी। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारी एपिसोड में दोस्तों हिकु त कमु बहितरीनु थियण वारो आहे। आख़िर उहो कहिड़ो कमु आहे, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तों। 1 मिंट जी वीडियो आहे, अगरि हीअ तव्हां आख़िर ताईं न ॾिठी सम्झो तव्हां सॼी अपडेट मिस करे छॾी। हलूं था अॼु जी मुख़्तलिफ़ अपडेट जी तरफ़। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे रहज़न त चुप कयूं वेठा आहिनि, लेकिन मंसूर खान जे करे मुराद वारा बि इन परेशानी में आहिनि। त असांजो जेको मसइलो बि जेको आहे शाहनवाज़ खान सां आहे, हुन जेको आहे पीरल वारो बि सभु कुझु मंसूर खान हैंडल कंदो, बिल्कुलु उहो ई हैंडल कंदो। पुलिस जे ज़रिए कानून जे ज़रिए उहे सभु माण्हू ॿाहिरि अची वेंदा, यानी कूंज बि ऐं जेको आहे पीरल बि, इहे सभु क्लियर थी निकिरी ईंदा। ऐं मुराद तॾहिं हू एतबार कयो वेठो आहे मंसूर खान से। ऐं अचण वारा एपिसोड जेका आहिनि उन्हनि में दोस्तों तव्हां ॾिसंदव त सोढल वारो को न को वरी जेको आहे न कमु हरकत करे, को न को वरी कमु खिटली करण जी चकर में ईंदो। ऐं सोढल जॾहिं अगरि ईअं कयूं त वरी मुराद वारी नज़रनि में किरी पवंदो। बहरहाल हू सोचे सम्झे क़दम खणंदो, इन जे करे हू फ़िलहालु ॿाहिरि आहे, लेकिन हू वस में न आहे। त हुनजी कोशिशि छा त को न को मां क़दम खयां, लेकिन हुनजे वस में न आहे। उदासी टीवी खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा।